अमीर धरती जा गरीब सिंध वासियों, अवां खे सेहतमंद बनाइण लाइ मुफ़्त गऊं मेहूं ॾियण वारी हिकु ॿी रथा साम्हूं आई आहे, जंहिंमें मुबीना तौर ते हिकु जली ॼाणायल कंपनी परवेज़ एसोसिएट खे लॻभॻि 2 अरब 87 करोड़ रुपयनि जा सरकारी ठीका ॾियण जो इंकशाफ थियो आहे। माल कंहिंखे मिलियो, किथे तक़सीम थियो, उहे सवाल पंहिंजी जाइ ते मौजूदु आहिनि। पर अॼु असीं अवां आॾो सिंध जे लाइव स्टॉक खाते सां लाॻापियल सरकारी टेंडर रिकॉर्ड, ऑडिटर जनरल पाकिस्तान जी ऑडिट रिपोर्ट, एवार्ड लेटरनि ऐं ॿियनि दस्तावेज़नि जे बुनियाद ते हिकु अहम रिपोर्ट पेश करे रहिया आहियूं। असां सां जुड़िया रहो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां GM खोखर मां, ॾिसी रहिया आहियो FIR डिजिटल। सिंध वासियो, ॿकरियुनि ऐं कुकड़नि जी 95 करोड़ रुपयनि वारी स्कैंडल खां पोइ अॼु असीं जेका ख़बर अवां आॾो खणी आया आहियूं, उहा बि सिंध जे लाइव स्टॉक एंड फिशरीज़ खाते सां लाॻापियल आहे, जंहिंमें कुझु अहिड़ा सरकारी दस्तावेज़ पेश करे रहिया आहियूं जंहिं मूजिबि साॻी हिकु कंपनी खे मुख़्तलिफ़ मनसूबनि तहत लॻभॻि 2 अरब 87 करोड़ 10 लख 32,500 रुपयनि जा सरकारी ठीका मिलण जो इंकशाफ मौजूदु आहे। वाज़े रहे त ही समूरी मालूमात सरकारी टेंडर रिकॉर्ड, एवार्ड लेटरनि, मुआहिदनि ऐं ऑडिटर जनरल पाकिस्तान जी ऑडिट रिपोर्टनि ऐं ॿियनि दस्तियाब सरकारी दस्तावेज़नि जे बुनियाद ते पेश कई पई वञे, जंहिंमें कंहिं बि शख़्स या इदारे ख़िलाफ़ कंहिं बि क़िस्म जी ॾोह साबित न थियो आहे ऐं अहिड़ो फ़ैसिलो सिर्फ़ु कानून मूजिबि लाॻापियल जांच इदारनि तरफ़ां ई अदालती करे सघनि था। नाज़रीन, हिन रिपोर्ट जी तयारी दौरान इदारे तरफ़ां लाॻापियल अख़्तियारनि खां संदसि मौक़ुफ़ वठण जी बि कोशिश कई वई। इन सिलसिले में लाइव स्टॉक खाते जे सूबाई वज़ीर मोहम्मद अली मलकानी, सेक्रेटरी काज़म जतोई, प्रोग्राम सरबराह डॉक्टर नज़ीर कल्हड़ो ऐं डॉक्टर इलाही बख़्श जोगी सां राब्तो करण जी कोशिश कई वई, पर वीडियो जी तयारी ताईं संदन तरफ़ां को बि मौक़ुफ़ या जवाबु वसूल न थियो। जेकॾहिं हू बाद में पंहिंजो मौक़ुफ़ ॾींदा त उहो बि साॻी अहमियत सां शेयर कंदासीं। हाणे अचो त सिंध वासियुनि खे सेहतमंद बनाइण वारी हिन रथा जी टिन्हे मनसूबनि खे सम्झूं। पहिरियों मनसूबो सिंध इंस्टीट्यूट ऑफ एनिमल हेल्थ कराची लाइ तक़रीबन 59 करोड़ 77 लख 11,000 रुपयनि जो ठीको जारी कयो वियो। ऑडिटर जनरल पाकिस्तान जी परफॉर्मेंस ऑडिट रिपोर्ट 2023-24 मूजिबि हिन मनसूबे बाबति केतिरा ई एतिराज़ साम्हूं आया, जिन में PC1 जी लाॻत में वाध, टेंडरनि जे तरीक़ेकार बाबति सवाल, कुझु ज़रूरी रिकॉर्ड वेबसाइट ते मौजूदु न हुजणु, तक़रीबन 2 करोड़ 98 लख 86 हज़ार रुपयनि जी बैंक गारंटी जी तजदीद न थियण जहिड़ा मामला साम्हूं आया आहिनि। इन्हनि एतिराज़नि जे बुनियाद ते लाॻापियल अख़्तियारनि ऐं ठेकेदार कंपनी जे किरदार बाबति शफ़ाफ़ ऐं ग़ैर जानबदार जांच जो मुतालबो कयो वियो आहे। ॿियो मनसूबो AAP प्रोग्राम तहत ॿकरियूं ऐं कुकड़ियूं फ़राहम करण लाइ 50 करोड़ 63 लख 12,500 रुपयनि जो सरकारी ठीको जारी कयो वियो हो। दस्तावेज़नि मूजिबि हिन मनसूबे में बि प्रोक्योरमेंट कमेटी, माली मंज़ूरी, अदायगियुनि ऐं ॿिनि इंतिज़ामी मामलनि बाबति कानून मूजिबि जांच जो मुतालबो कयो वियो आहे त जीअं मालूम थिए त समूरा क़दम लागू कानूननि ऐं ज़ाब्तनि मूजिबि खयां विया हुआ या न। इन हवाले सां अव्हां खे अॻु ई वाज़े ख़बर ॾेई चुका आहियूं। टियों ऐं सभ खां वॾो मनसूबो 3000 गऊं, मेहूं, वछड़ियुनि बाबति यूनिटनि जी ख़रीदारी ऐं तक़रीबन 1 अरब 76 करोड़ 70 लख रुपयनि जो ठीको जारी कयो वियो। कुझु दस्तावेज़नि में उहा दावा पिणु कई वई आहे त हिन मनसूबे ते लॻभॻि 2 अरब रुपया ख़र्च थिया। हिन मनसूबे बाबति बि मुतालबो कयो वियो आहे त ख़रीदारी, अदायगियुनि, बिलनि, स्टॉक ऐं ट्रांसपोर्ट फ़ाइदो वठंदड़ ऐं समूरे प्रोक्योरमेंट अमल जी मुकमली जांच कई वञे। हाणे जेकॾहिं इन टिन्ही मनसूबनि जूं रक़मूं गॾु कयूं वञनि त पहिरियों मनसूबो 59 करोड़ 77 लख रुपया, ॿियो मनसूबो 50 करोड़ 63 लख रुपया, टियों मनसूबो 1 अरब 76 करोड़ 70 लख रुपया थियनि था, यानी मजमूई तौर ते तक़रीबन 2 अरब 87 करोड़ 10 लख 23,500 रुपया बणजनि था। उहो ई अंग सरकारी दस्तावेज़नि में साम्हूं अचे थो, जंहिं बाबति वधीक जांच जो मुतालबो कयो वियो आहे। रिपोर्टनि मूजिबि उहा बि दरख़्वास्त कई वई आहे त लाॻापियल कंपनी बाबति ही मामला पिणु कानून मूजिबि जांचिया वञनि त छा वाक़ई कंपनी बाक़ाइदा रजिस्टर आहे, टैक्स रिकॉर्ड जी ॿुधाई वञे थो, असल मालिक केरु आहिनि, माली सघ केतिरी आहे, अॻु कहिड़ा सरकारी ठीका हासिलु कया विया, लाइव स्टॉक ऐं तमीराती शोबे में अमली सलाहियत मौजूदु आहे या न, ऑफिस स्टाफ, फार्म
इंफ्रास्ट्रक्चर वाक़ई मौजूदु आहे या न। इन खां अलावा जेकॾहिं कंहिं सरकारी अमलदार या कंहिं लाॻापियल शख़्स सां वाबस्ता कंहिं कंपनी बाबति दस्तावेज़ी सबूत मौजूदु हुजनि त इन मामले जी बि क़ानूनी मूजिबि जांच कई वञे। टिन्ही मनसूबनि जी फिज़िकल तस्दीक कराई वञे। एवॉर्ड लेटर, मुआहिदा, मीटिंग मिनट्स, बैंक गारंटियूं, अदायगियुनि जो रिकॉर्ड, स्टॉक रजिस्टर, ट्रांसपोर्ट रिकॉर्ड, फ़ाइदो वठंदड़ जी फ़रस्तनि जी फ़ॉरेंसिक ऑडिट कराई वञे। जेकॾहिं जांच दौरान कंहिं बि सरकारी या निजी शख़्स जी क़ानूनी ज़िम्मेवारी बाबति थिए त इन ख़िलाफ़ बि क़ानूनी कार्रवाई कई वञे। आख़िर में हिकु अहम ॻाल्हि इदारो ॿीहर वाज़े करे थो त ही समूरी रिपोर्ट सरकारी दस्तावेज़नि, ऑडिट रिपोर्टनि, टेंडर रिकॉर्ड ऐं ॿिनि सरकारी बुनियाद ते तयारु कई वई आहे। हिन रिपोर्ट जो मक़सदु कंहिं बि शख़्स या इदारे खे ॾोहारी करार ॾियणु न पर अवामी वफ़ाद में मौजूदु दस्तावेज़नि ऐं जांच जो मुतालबनि खे साम्हूं आणणु आहे। रिपोर्ट जी तयारी दौरान जिन लाॻापियल अख़्तियारनि खां मौक़िफ़ वठण जी कोशिशि कई वई उन्हनि में सूबाई वज़ीर, सेक्रेटरी प्रोग्राम जो सरबराह डॉक्टर नज़ीर कल्होड़ो ऐं डॉक्टर इलाही बख़्श जोगी शामिल आहिनि, जिन वीडियो जी रिकॉर्डिंग ताईं संदन को बि मौक़िफ़ वसूल न थियो। जेकॾहिं मुस्तक़बिल ऐं संदसि मौक़िफ़ मिले थो त इनखे बिना कंहिं तब्दीली जे साॻी अहमियत सां नशर कयो वेंदो। कंहिं बि फ़र्द या इदारे जी क़ानूनी ज़िम्मेवारी ॾोह जो हतमी फ़ैसिलो सिर्फ़ु लाॻापियल जांच कंदड़ इदारो ऐं अदालतूं ई करे सघनि थियूं। जेकॾहिं अव्हांखे दस्तावेज़ी स्टोरी मालूमात लॻी हुजे त असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं फेसबुक खे लाज़मी शेयर कंदा रहो। ख़ुदा हाफ़िज़।